अॼु त असांजी वकील मैटर रखियल वकील खे अॼु असांजी तकरीर करणी पर को वर्क सस्पेंड थियो आहे को वकील साहिबु आहे खालदा आहे मयसर साहिबु उहा शायदि गुज़ारे वई आहे त वकीलनि वर्क सस्पेंड कयो आहे दादू बार जो तो इन करे वरी 3 तारीख़ ॾे मुंहिंजा बाबा मुंहिंजी फ़ोन पब्लिक नुमाइंदो आहे ॾींहं में 5000 मैसेजिस अचनि वो कंहिं मैसेज मूंखे छा कयो आहे उहो बि त इन्हनि वटि मौजूदु आहे न उहा फ़ोन बि इन्हनि वटि मौजूदु आहे उन मां छा कढियो इहा ॻाल्हि हाणे की मूंखे मैसेज करण खां सुभाणे मां उथी मैसेज को चीफ जस्टिस खे कयां त पोइ चीफ जस्टिस मां सां शामिलु हूंदो या हिन केस ग़लति ॻाल्हि आहे इन जो कोई हुननि जो वकील करे छा बि चवे हुननि वकील चए त साईं गाॾी में चांडियो छो मक्सी छो न इहे त सम्झ में कोन थिए तव्हां हिते बीठा हो मां सां बीठा हूंदो जे हिते को हादसो पेश थो अचे त तव्हां हूंदो न शायदि पर जे उन में मां शायदि तव्हां चांडिया हो या ॿियो ॿी क़ौम मां सां वास्ते वारा आहियो हुनखे चवां ॿ मिंट सबर करियां मां रोड वारे ॿिए खे वठी शायदि कयां हिननि जी उहो ई चवंदा आहिनि त हिकिड़ो कूड़ खे पेर थोरा हूंदा आहिनि जीअं हले थी हली हली नेक्स्ट दंग थींदो इहो कूड़ सचो ज़मानो सभु ख़बर पइजी वेंदी हिननि छा आहे उन्हनि खे केस जो किसो कोन्हे कॾहिं चाइना आहिनि त कॾहिं ऑस्ट्रेलिया घुमनि था 8 महीना गुज़री था वेंदा उन्हनि जी ताक़त खां तव्हांखे मां उहो चवंदा त असां मज़लूम आहियूं ठीकु आहे 9 महीना थी विया आहिनि साल थियण ते आयो आहे हिकिड़ो माण्हू 1 साल 12 अॼु शायदि ॿियो साल 2 महीना 14 महीना थी विया आहिनि 14 महीना गवर्नमेंट ऑफिसर पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि आहे को पुछा करण वारो अथसि इहे उहे जेके धुरियूं आहिनि जेके उहे उन्हनि खे कनि थियूं उहो तव्हां साम्हूं लोड़ियूं था अचूं था अलहमदुलिल्लाह पंहिंजे ईमान में सुरख़ुरूं हुयूं हाणे बि सुरख़ुरूं अॻे बि